नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां अवां जो मेज़बान शकील सुमरो। 8 फेबरवरी जीअं जीअं इलेक्शन जा ॾींहं वेझो अची रहिया आहिनि, तीअं तीअं जेके इलेक्शन जे हवाले सां डेवलपमेंट्स आहिनि उहे बि असांजे आॾो अची रहियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट साइफ़र केस में PTI चेयरमैन इमरान ख़ान ऐं शाह महमूद कुरैशी जी ज़मानत जेका आहे उहा मंज़ूर करे वरिती आहे। ॿिया बि तमामु खोड़ सारा केस आहिनि। जेसिताईं उन्हनि केसनि जो फ़ैसिलो नथो अचे तेसिताईं ॿई अॻुवाण जेके आहिनि उहे जेल में रहंदा ऐं उन सां गॾोगॾु नाअहली वारो जेको मामिलो आहे उहो बि अञा सूदो PTI चेयरमैन जे हवाले सां पेंडिंग में आहे। लेवल प्लेइंग फील्ड जी ॻाल्हि कई पई वञे ऐं इहो तासुर ॾियण जी कोशिशि कई पई वञे त इलेक्शन जे हवाले सां समूरियुनि पार्टियुनि खे जेका आहे साॻी लेवल प्लेइंग फील्ड हासिलु हूंदी, जॾहिं त पीपल्स पार्टी खे लेवल प्लेइंग फील्ड जे हवाले सां तमामु घणा एतिराज़ आहिनि, तहफ़ुज़ात आहिनि, ख़दशा आहिनि। साॻे नमूने PTI खे बि इन हवाले सां ख़दशा ऐं तहफ़ुज़ात आहिनि। उन सां गॾोगॾु जेको मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टियूं आहिनि उनमें सीट एडजस्टमेंट इतिहादनि जे हवाले सां बि ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। नॉमिनेशन जेको फॉर्म आहिनि उनमें 2 ॾींहंनि जी वाद कई वई आहे। आचर ते आख़िरी तारीख़ हूंदी नॉमिनेशन फॉर्म जमा कराइण जी। इलेक्शन जो सिनेरियो कहिड़ो बीहे थो पियो, कहिड़ी मुख्य पार्टी खे वधीक लेवल प्लेइंग फील्ड ॾिनी पई वञे, अॼोके प्रोग्राम में पाण उन ते बि ॻाल्हाईंदासूं। असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे सीनियर तज़िये निगार बदर समेजो साहब। बदर समेजो साहब खे प्रोग्राम में भलीकार चऊं था। बदर साहब, चीफ ऑफ आर्मी स्टाफ जो जेको अमेरिका जो दौरो हुयो, उन अमेरिका जे दौरे खां वापसी ते जेको ऑन द रिकॉर्ड स्टेटमेंट आहे उन स्टेटमेंट में चीफ ऑफ आर्मी स्टाफ इहो चयो त इलेक्शन हर हाल में थींदा ऐं मार्च खां पहिरें थींदा, छाकाणि त मार्च में सेनेट जूं चूंडूं आहिनि। 8 फेबरवरी जी तारीख़ जेका आहे आम चूंडुनि जी तारीख़ आहे। सुप्रीम कोर्ट साइफ़र केस जे हवाले सां शाह महमूद कुरैशी ऐं PTI चेयरमैन जी ज़मानत जेका आहे उहा मंज़ूर करे वरिती आहे। कीअं ॾिसो था ईंदड़ इलेक्शन जो सिनेरियो? महिरबानी शकील साईं, इलेक्शन त यकीनन हिकिड़ो अहिड़ो इवेंट थींदो आहे जेको पूरे मुल्क में सियासी गहमा गहमी जे माहौल खे पैदा कंदो आहे ऐं जेको आस्ते आस्ते तव्हांखे उहो मोमेंटम वठंदो बि नज़र अचे थो। जॾहिं त फॉर्म खे जमा कराइण जी अॼु आख़िरी तारीख़ हुई, उनखे एक्सटेंड कयो वियो, हाणे आचर ताईं आहे। मेजॉरिटी जे जेके माण्हू आहिनि जेके इलेक्शन वञी रहिया आहिनि तक़रीबन अॼु फॉर्म जमा कराए छॾिया हूंदा, छाके जो थोरो लेट सां आयो आहे इहो, ऐं बक़ाया माण्हू बि आचर ताईं उनखे जमा कराईंदा। जेसिताईं साइफ़र जो मामिलो आहे त इहो यकीनन हिकिड़ी सुठी न्यूज़ ज़रूरु आहे ऐं उनखे ईअं ज़रूरु स्पेशली PTI जहिड़ी जमायत जेकी ख़ासि करे काफ़ी पुरुमीद रहंदी आहे नंढड़नि नंढड़नि फ़ैसिलनि खे, हू तमामु घणो इनलार्ज करे पेश कंदा आहिनि। हुननि जो हिकिड़ो एटीट्यूड आहे हुननि वटि। बहरहाल सोशल मीडिया खे इस्तेमालु करण जो ॿियनि पार्टियुनि जी भेट में बहितर अंदाज़ आहे हुन वटि, ऐं एग्ज़ाजरेशन ज़रूरु थींदी आहे उहा शइ। तव्हां जेकॾहिं ईअं महसूसु कयो त चवंदा आहिनि त तस्वीर ऐं कैरिकेचर में फ़र्क़ु इहो हूंदो आहे त कैरिकेचर थोरो शयुनि खे एग्ज़ाजरेट कंदा आहिनि, ईअं ई PTI जो मिज़ाज आहे त उहो हर ख़बर खे एग्ज़ाजरेट कंदी आहे। तंहिंजे करे इहा उनजे लाइ सुठी ख़बर आहे साइफ़र केस मां बरी थियणु। बाक़ी मामिलो उहो साॻियो ई आहे, न की को इलेक्शन जे हवाले सां हुन में को एॾी को पॉज़िटिव इफेक्ट नथा पइजी सघनि। हा, ईअं ज़रूरु आहे त PTI एज़ अ जमायत जेकॾहिं इलेक्शन में वञे थी पई त इन तरह जा फ़ैसिला हुनजे वोट बैंक खे बहितर अंदाज़ में असरअंदाज़ कंदा। ऐं जेके सेंट्रल पंजाब जा ज़िला आहिनि उनमें इन तरह जा जेके फ़ैसिला आहिनि उहे नून लीग जे लाइ मुश्किलातुनि जो सबबु थींदा। ऐं मां नथो सम्झां त नून लीग जंहिं अंदाज़ सां सेंट्रल पंजाब में कंफर्टेबल रही आहे सोफार, उहो हिन इलेक्शन में असांखे कंफर्टेबल एतिरी नज़र न ईंदी। जी शकील साहब। बदर साहब, KPK ऐं पंजाब जी सूरत हाल मालूम कयूं था, उन हवाले सां अवां तजियो कंदा ऐं उनखां बाद में पाण सिंध ऐं बलोचिस्तान जी सूरत हाल ते बि अचूं था। KPK ऐं पंजाब स्पेशली सेंट्रल पंजाब जे लाइ जेकॾहिं अवां खां सवाल कजे त उते अवां कीअं ॾिसो था नून लीग, PTI, पीपल्स पार्टी, ॿियूं नंढियूं वॾियूं जमायतूं, इस्तेहकाम पार्टी या KPK जे अंदरि जेके आहिनि मुख़्तलिफ़ पार्टियूं आहिनि, उतां जो ॿिन्ही जो जेकॾहिं सूबनि जो पाण
पॉलिटिकल इलेक्शन जे हवाले सां सीनियर हुयो, हिन वक़्तु जेकॾहिं तव्हांखे किथां को इंडिकेटर मिले थो पियो त उते कीअं सिनेरियो ॾिसो था ॿिन्ही सूबनि में? जी, मां ई सम्झां थो त सेंट्रल पंजाब जो जेकॾहिं तव्हां ज़िक्र कयो सभ खां पहिरियों उन ते ॻाल्हाइजे त उते इहा नून लीग जो हिकिड़ो स्ट्रांग होल्ड आहे ऐं उन जॻह ते नून लीग जे वोट में पीटीआई क्रैक 2018 में विधो हो ऐं हींअर बि असांखे लॻे थो त जीअं जेकॾहिं तव्हां इनखे कंपेरिज़न कयो त 97 जी इलेक्शन सां करे सघो था कंहिं हद ताईं, जॾहिं शहीद भुट्टो कॉन्टेस्ट कयो त शहीद भुट्टो जेकॾहिं इलेक्शन न बि खटी हुई त पीपुल्स पार्टी खे खोड़नि सीटनि ते काफ़ियुनि सीटनि ते टी पार्टी खे खटण जो मौक़ो मिलियो ऐं पीपुल्स पार्टी लूज़ कयो हो। इन ई तरह जो डैमेज असांखे हिन इलेक्शन में थींदे नज़र अचे थो नून लीग लाइ। छाहे कंहिंजो पीटीआई जेकॾहिं किथे न बि खटींदी त नून लीग जे वोट बैंक खे ज़रूरु ख़राब कंदी ऐं मुमकिन आहे उन जी जॻह ते आज़ाद या को इस्तेहकाम पार्टी या इन तरह जा के माण्हू उहे इलेक्शन खटे सघनि था। ऐं केपीके जो जेसिताईं तालुक़ु आहे त केपीके सदाई खां ॿिनि हिसनि में मेजर तौरु विराई वेंदी आहे। जेको हज़ारा डिवीजन आहे उहो हेल ताईं प्रो नून लीग रहियो आहे। जेको पख्तून बेल्ट आहे उहो प्रो नून लीग न हूंदो आहे। उते पोयनि दफ़े में पीटीआई ख़ैर सॼे केपीके में हुई, पर अॻ में उन खां पहिरियों ईअं हूंदो हो त उहे कॉन्फ्रेंस जमायतूं प्लस JUI इहे केपीके जे पश्तून बेल्ट में उहे वोट खणंदा। हज़ारा डिवीजन में नवाज शरीफ खे वोट हूंदो। हिन दफ़े हज़ारा में बि असांखे पीटीआई जी सपोर्ट नज़र अचे थी ऐं साॻी तरीक़े सां केपी जा जेके पख्तून शहर आहिनि उते JUI बि ज़रूरु कुझु न कुझु सोभ माणींदी, पर उन सां गॾु पीटीआई बि उते बि वोट खणी सघे थी। जी शकील साहब। बदर साहब, केपीके ऐं पाण पंजाब जी ॻाल्हि कई, पंजाब जे अंदरि जेके नंढा वॾा इस्तेहकाम पार्टी या ॿिया ग्रुप आहिनि, अव्हां कीअं था ॾिसो त पीपुल्स पार्टी जे चेयरमैन जो इहो चवणु आहे पंजाब जे अंदरि असां सरप्राइज़ ॾींदासूं, उहो सरप्राइज़ अव्हां जी नज़र में कहिड़ो हूंदो? छा ईंदड़ वक़्त में इलेक्शन जे अंदरि जेको आहे पीपुल्स पार्टी पीटीआई जो इतिहाद थी सघे थो? जेकॾहिं पीटीआई कुझु सीटूं कढी वञे थी पई, सरप्राइज़ जी जेका पीपुल्स पार्टी ॻाल्हि करे थी त सरप्राइज़ किथे? सेंट्रल पंजाब में पीपुल्स पार्टी जो एतिरो स्ट्रांग वोट नज़र नथो अचे, सराइकी बेल्ट जे अंदरि कुझु सीटूं आहिनि, सरप्राइज़ कहिड़े क़िस्म जो हूंदो? जी, सरप्राइज़ त इलेक्शन टॉक बि थी सघे थो। बाक़ी इहो आहे त सेंट्रल पंजाब में जेको अपसेट थी सघनि था उहे ईअं थी सघनि था त नून लीग ऐं पीटीआई ॿई हिक ई वोट बैंक खे हिट कंदा। को टियों माण्हू जेको कंहिं बिरादरी जो वोट आहे या कंहिंजो को पंहिंजो खणी कंप्लीट इलेक्टेबल न हुजे, पर कंहिं हद ताईं जेकॾहिं को इलेक्टेबल आहे त उहो इन तरह जो फ़ाइदो वठी सघे थो। मां नथो सम्झां त पीपुल्स पार्टी को ख़ासि सरप्राइज़ मुमकिन आहे उन जे ज़हन में को हुजे, पर मां नथो सम्झां त सेंट्रल पंजाब में पीपुल्स पार्टी को वॾो मार्को ॾेई सघे थी। हा, उन जॻह ते थर्ड पार्टी कहिड़ी बि थी सघे थी, उनमें मुमकिन आहे कुझु कंहिं हद ताईं मथां पीपुल्स पार्टी, पर ॿिया बि ॿियूं धुरियूं बि उनमें उहे। बहरहाल नून लीग जो वोट बैंक डैमेज थिए थो ऐं नून लीग जो इहो ई परेशानी जो सबबु आहे जो नून लीग सिंध में शुरूआत में जीअं नून लीग वधी हुई, सिंध में अचे पई या बलूचिस्तान में ख़ासि करे नवाज शरीफ वियो ऐं माण्हू एक्सपेक्ट पिया कनि त तमामु जल्दी सिंध में बि ईंदो। नवाज शरीफ जो उहा मूवमेंट रुकिजी वई, उनजो सबबु इहो त जेको हुनजो स्ट्रांग होल्ड हो उहो बि अञा नवाज शरीफ वारा मुकमल तौरु क्लियर न करे सघिया। जेकॾहिं हू उते क्लियर करे था वञनि ऐं हुननि जी कोशिशि इहा ई आहे त कहिड़े बि तरीक़े सां पीटीआई जेकॾहिं रेस खां ॿाहिरि हुजे त पोइ ई हुननि जे लाइ मुमकिन थी सघे थो। पीटीआई जेकॾहिं रेस में आहे त नून लीग मां नथो सम्झां त को ईंदड़ इलेक्शन में को ख़ासि नतीजा वठी सघंदी। बाक़ी जेसिताईं पीपुल्स पार्टी सरप्राइज़ जो तालुक़ु आहे त मां नथो सम्झां त इहा इलेक्शन टॉक खां वधीक का दावा थी सघे थी। बदर साहब, सिंध जे इलेक्शनी मंज़रनामे ते अचूं था। पाण जेकॾहिं सिंध जे कैपिटल राजधानी कराची शहर जी ॻाल्हि कयूं, कराची शहर में जेको आहे माज़ी जूं जेके इलेक्शनूं आहिनि उते MQM जो वोट जेको आहे उहो तमामु घणो स्ट्रांग रहियो आहे, उहे वधीक सीटूं उहे कढंदा हुया। 2018 जी इलेक्शन में ॾिसूं था त उनखे रिप्लेस पीटीआई कयो। ईंदड़ हिन इलेक्शन में 2024 वारी जेके इलेक्शन आहे उनमें कीअं कराची जो तव्हां मंज़रनामो ॾिसो था?
कराची में हींअर बि जेकॾहिं PTI रेस में हूंदी त PTI बि वोट खणंदी। जमा इस्लामी उन में कुझु सरप्राइज़ ॾेई सघे थी। ऐं ॿियो इहो आहे त मिक्स क़िस्म जो जेको रिज़ल्ट आहिनि उहे मिक्स क़िस्म जा रिज़ल्ट अची सघनि था। ऐं मिसाल जिथे पंजाबी वोटर आहे या इन तरह जा आहिनि त उहो PTI खे बि प्लस नून लीग खे बि किथे फेवर मिली सघे थी। बाक़ी पीपुल्स पार्टी त ट्रेडिशनली जेके सिंधी आबादियुनि वारा इलाइक़ा आहिनि उन में पीपुल्स पार्टी वोट खणंदी मलीर वग़ैरह में। ऐं लियारी वारे पासे जेको अॻे मामिलो हुयो उहो न थींदो मुंहिंजे ख़्याल में। लियारी में हींअर पीपुल्स पार्टी जी बहितर पोज़ीशन थी सघे थी। बाक़ी कराची जो ओवरऑल MQM इहे सभई सीटूं अगेन जो मैंडेट जेको आहे उहो विरहाइबो। का बि हिकु जमायत मां नथो सम्झां त हिन दफ़े इहा दावा करे सघंदी त हू कराची खटे आया। बाक़ी बल्दियात जे हवाले सां पीपुल्स पार्टी खे हिकिड़ो बेस ज़रूरु हासिलु आहे ऐं उन बेस जे करे पीपुल्स पार्टी कुझु न कुझु नवनि जॻहुनि ते बि फेवर वठी सघे। बदर साहब, सिंध जा कुझु ज़िला आहिनि असां जनरली PP मुखालिफ़ जेको इतिहाद आहे GDA, काफ़ी जेके हिकिड़ा PP मुखालिफ़ जेके कैंडिडेट आहिनि उहे उन GDA खे जॉइन करे रहिया आहिनि। नून लीग खे एज सच हिन वक़्तु ताईं एॾो वॾो को इलेक्टेबल्स उनमें शामिलु थियो हुजे अञा ताईं अहिड़े क़िस्म जी का असांजे आॾो न्यूज़ न आई आहे। शिकारपुर में असां ॾिसूं था घोटकी कश्मीर कंदकोट वारे पासे JUI जेको आहे उहो उनजो कंहिं हद ताईं वोट आहे ऐं इब्राहिम जतोई या जतोई जेका फैमिली आहे शिकारपुर जी उन्हनि JUI खे जॉइन कयो आहे। कंदकोट में बि इम्कान आहिनि। जेकंबा जे अंदरि बि इहो ॿुधिजे पियो त मोहम्मद मियां सुमरो जेको आहे JUI जी सपोर्ट वठी सघे थो या उनमें शामिल बि थी सघे थो। घोटकी खे ॾिसूं त घोटकी जे अंदरि माज़ी में सैफुल्ला धारेजो जेको आहे घोटकी मां JUI जे टिकट ते इलेक्शन कॉन्टेस्ट करे चुको आहे। ही JUI खे उन फैक्टर खे कीअं था ॾिसो मुख़्तलिफ़ ज़िलनि में? जी, JUI जो बुनियादी जेको मुंहिंजे हिसाब सां उनजो स्ट्रांग पॉइंट आहे उहो इहो आहे त JUI खे हर तालके में हिकिड़ो वोट बैंक हासिलु आहे। ऐं JUI भले कंहिंसां बि गॾिजी कॉन्टेस्ट कंदी आहे त उन जॻह ते 5 खां 6,000 या 7,000 या उन खां वधीक बि उनजो हिकिड़ो वोट आहे उन जॻह ते। इन जे करे उहे माण्हू जेके पाण नालो चऊं सेमी इलेक्टेबल बि आहिनि उहे बि इहो कोशिशि करनि था। मिसाल असां वटि जीअं शिकारपुर जे हवाले सां तव्हांखे ज़िक्र कयो त शिकारपुर में बहरहाल सरदारनि जो हिकिड़ो वोट आहे जेको पूरो पने आकिल जे कचे में बि उहो हलियो थो अचे शिकारपुर खां वेंदे। उते जतोई बिरादरी जो वोट आहे उहो जेकॾहिं उन जा सरदार ख़ासि करे शिकारपुर में ख़ुदि JUI जो बि ठीकु ठाक वोट आहे। जेकॾहिं उहे JUI सां गॾिजी बीहनि था त बहरहाल मुक़ाबिलो थींदो। पाणे खटे केरु थो उहो हिकिड़ो अलॻि सुवालु आहे। बाक़ी इहो मुक़ाबिलो थियण जा इम्कानात आहिनि। पनवाकिल में बि चाचड़ बिरादरी जे पप्पू खान चाचड़ डॉक्टर गुलाम अब्बास पप्पू खान चाचड़ उन बि ऐलान कयो आहे JUI में उहे बि घोटकी ऐं पनवाकिल जा जेके एरिया आहिनि उते दे कैन कॉन्टेस्ट। सो इन तरह जा हिकिड़ा असल में GDA हिन दफ़े नॉन स्टार्टर तव्हांखे महसूसु थींदी हूंदी। ख़ुदि GDA में बि लास्ट टाइम लियाकत जतोई साहब मेहड़ मां उन बेटे मां उन्हनि को इनमें शमूलियत इख्तियार कई। बाक़ी उहे ट्रेडिशनल फेसिस आहिनि। GDA को ख़ासि हिन दफ़े असांखे को महवर नज़र नथो अचे अपोज़िशन जो। हा, इहो हिकिड़ी नई डेवलपमेंट आहे त JUI हिकिड़ो महवर तौरु अॻिते आई आहे। हाणे इहा अॻिते कंहिं यकीनन इहो गॾियल इताद थींदो GDA सां गॾियल इताद थींदो न कंहिं हिसाब सां टेसिट सपोर्ट शायदि PTI जी बि हूंदी जीअं अपोज़िशन गॾु बि आहे नून लीग बि हूंदी। तव्हांखे यादि हूंदो त 2013 में हिकिड़ो 10 जमायती इताद नाले इताद कयो पीपुल्स पार्टी अगेंस्ट। इन तरह जे इताद ठहण जा इम्कानात नज़र अचनि था। ऐं जेकॾहिं किथे किथे मुमकिन आहे इहे को मिसहैप मता क्रिएट कनि पर जनरली जेको मूंखे सिंध में महसूसु थिए थो सोफार अॼु जी तारीख़ ताईं पीपुल्स पार्टी काफ़ी सेफ नज़र अचे थी। बदर साहब, अमी पनवाकिल सां अवां जो तालुक़ु आहे। धारेजा बिरादर ज़ाहिर आहे त उन्हनि खे 2 सीटूं त कोन मिलंदियूं। जेकॾहिं पनवाकिल वारी जेका सीट आहे उहा
जेका धारे जो उते अॻ में ई MP आहे सैफुल्ला धारे जो अवां वटि इंफॉर्मेशन छा आहे त उहो पीपल्स पार्टी में रहंदो या इलेक्शन PP जे जेको कैंडिडेट आहे उनजे मुक़ाबले में इलेक्शन कॉन्टेस्ट कंदो? पनो अकिल ऐं घोटकी जी सूरत हाल जेकॾहिं तव्हां खां तजियो वठिजे त उते कीअं ॾिसो था पनो अकिल प्लस डिस्ट्रिक्ट घोटकी? जी जेसे पनवाकिल जो तालुक आहे PS22 सरबो आहे हिनखे, उन में त पीपल्स पार्टी काफ़ी मुस्तहकम नज़र अचे थी अॼु जी तारीख़ ताईं। बाक़ी जेसिताईं घोटकी जो तालुक आहे उते हिकिड़ो अजीब किस्सो आहे, उहो इहो आहे त जेकी पीपल्स पार्टी जा वर्कर आहिनि या पीपल्स पार्टी जो जेको ट्रेडिशनल वोटर आहे उहो धारे जे हिसाब सां वधीक लॉयल नज़र अचे थो, छाकाणि जो धारे जा बहरहाल पीपल्स पार्टी सां हिकिड़ो सदाई उन सां कठा रहिया आहिनि। मर साहिबान पीपल्स पार्टी में ईंदा वेंदा रहिया आहिनि, 13 में हू हुआ ऐं साॻे वक़्त में 18 में ख़ुदि जेको घोटकी जो MP थियो उहो पीपल्स पार्टी टिकट थियो, पर उनजा जेके ब्रादर्स हुआ उहे वरी मुखालिफ़ GDA जी टिकटुनि ते MNA MP चूंडिया विया। तंहिंजे करे महरनि में जो उहा लॉयल्टी पीपल्स पार्टी वर्कर जी हुन सां नज़र नथी अचे। जेकॾहिं सैफुल्ला खान धारे जो साहब उहो जेकॾहिं कॉन्टेस्ट जेको लॻे थो हिन महिल ताईं त कंदो, जेकॾहिं हुनखे टिकट नथी मिले पीपल्स पार्टीअ तरफ़ां त उहो पीपल्स पार्टी जे एंटी कॉन्टेस्ट करे सघे थो। ऐं जेके पुराणा इहे पीपल्स पार्टी जा लीडरान हज़रात आहिनि उन्हनि खे को पार्टी को एॾो उन्हनि जे बारे में हार्ड एंड फास्ट रूल न रखियो आहे त भले तव्हां अगेंस्ट कॉन्टेस्ट कयो, वरी पीपल्स पार्टी में अची वञे उहो उनजो घर आहे, पीपल्स पार्टी हुन सां को ख़ासि एतिराज़ नथी वारे शायदि। तंहिंजे करे लास्ट टाइम हुन कॉन्टेस्ट कयो, हिन खां पोइ तमामु आसानी सां उहो वरी वापसि पार्टी में अची वियो। सो हींअर बि अॼु ताईं जी इतला आई आहिनि त हू कॉन्टेस्ट कंदो घोटकी वारी सीट ते, ऐं घोटकी वारी सीट ते ख़ासि करे टिकट उहो इंडिपेंडेंट कॉन्टेस्ट कंदो बदर साहब या अवां सम्झो था त JUI खे ज्वाइन करे सघे थो? मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं हू JUI खे ज्वाइन करे थो, जीअं लास्ट टाइम हुन कयो त ख़ुदि जेको जंहिंजो मां ज़िक्र कयो पप्पू खान चाचड़ साहब उहो ऑलरेडी JUI में हलियो वियो आहे। चाचड़नि जो बि घोटकी जे PS21 ते बि सुठो वोट आहे, जेको यकीनन कुझु महर बिरादरी सां सलाड़ियल बि आहिनि, लाॻापियल बि आहिनि, उनजा वास्ता बि आहिनि, पर पोइ बि जेकॾहिं हुनजो सरदार अचे थो त कुझु न कुझु सरदार ख़ुदि बीहंदो त घणा वोट खणंदो, पर जेकॾहिं कंहिं ॿिए जी सपोर्ट कंदो बि कुझु न कुझु उन्हनि खे वोट वठराए ॾेई सघे थो। तो तंहिंजे करे इहो बि काफ़ी हिकिड़ो हेल्पिंग पॉइंट आहे धारे जे हिसाब लाइ जेकॾहिं हू मारनि जे अगेंस्ट बीठो त। बदर साहब घोटकी डिस्ट्रिक्ट में जेको उबाड़ो वारो सूबाई तक आहे उते बि टिकटुनि वारे मामले ते अञा ताईं जेको आहे हतमी तौर ते को डिसीशन न अची सघियो आहे। जाम महताब ॾहर जेको सेनेटर बि आहे, उनखां सवाइ शहरयार शर PTI छॾे जेको आहे पीपल्स पार्टी ज्वाइन कई हुई, त उते अवां सम्झो था त जेकॾहिं टिकट शहरयार खे नथी मिले या जाम महताब खे नथी मिले त उते तव्हां सम्झो था त इन ॿिन्ही जे विच में कॉन्टेस्ट थींदो या ॿई अवां सम्झो था त उन मां हिकिड़ो विड्रा करे वेंदो? जी विड्रा जी हालत नज़र नथी, छाकाणि जो जेको एटीट्यूड आहे उहो इहो ई आहे त आहिनि वर्कर आहिनि, तंहिंजे करे हुननि खे इहा टिकट मिलणु खपे। ऐं शहरयार शर डेफिनेटली इहो करे थो त छाकाणि जो हू खटे करे पीपल्स पार्टी में शामिल थियो आहे, तंहिंजे करे उनजो हक़ु आहे त हुनखे ई कंटिन्यू करायो वञे। उन जॻह ते ही चाचड़ साहब बि चवनि था त उबाड़े वारी सीट ते कॉन्टेस्ट कंदो, ऐं उबाड़े में जेकी मुंहिंजी इतला आहे, वधीक इहो तव्हांजे पाड़े जो इलाइक़ो आहे, मुंहिंजी इतला जेको यकीनन हिकिड़ो डिसाइडिंग फैक्टर थी सघे। बदर साहब पाण बलोचिस्तान जी सूरत हाल ते अचूं था। बलोचिस्तान जे अंदरि जेको शुरू में त बाप जेको आहे उहो नून लीग सां अलायंस कयो, कुझु माण्हू अहम शख़्सियतूं जेके आहिनि उन्हनि नून लीग खे बि ज्वाइन कयो, ऐं उनखां बाद में असां ॾिसूं था त पीपल्स पार्टी जेका उते साइड लाइन हुई, पर हाणे सरफराज़ बुगटी इन खां पहिरें कुद्दूस बिज़ंजो जेको आहे उहो पीपल्स पार्टी खे ज्वाइन करे चुका आहिनि। बलोचिस्तान में अवां सूरत हाल कीअं था ॾिसो? जी बलोचिस्तान में बिल्कुलु इहो तमामु अहम सवाल आहे, छाकाणि जो बलोचिस्तान में शुरूआती तौरु जेको
टिल्ट नज़र आयो, जंहिंजी पीपुल्स पार्टी शिकायत बि कई मुख़्तलिफ़ फोरम्स ते त भई नून लीग खे लेविंग प्लेइंग फील्ड में एडवांटेजिस ऐं प्रायोरिटीज़ मिली रहियूं आहिनि। जो वॾे में वॾी निशानी इहा हुई त बलूचिस्तान मां काफ़ी माण्हुनि नून लीग खे अची जॉइन कयो, पर उन खां बाद में नून लीग खे हिकदमि ब्रेक लॻे थो ऐं पीपुल्स पार्टी जे तरफ़ उहो टिल्ट नज़र अचे थो। मुख़्तलिफ़ माण्हू पीपुल्स पार्टी खे जॉइन करणु शुरू करनि था। इहा निशानी आहे त पीपुल्स पार्टी खे शायदि मर्कज़ में का वधीक बहितर पोज़ीशन मिलण जी उम्मीद जुड़ी पई आहे। सो यकीन बलूचिस्तान में अमूमन जेको तसवर कयो वेंदो आहे इहो कयो वेंदो आहे त बलूचिस्तान में हिकिड़ो वॾो गिरोह आहे जेको मतिलबु उन्हनि माण्हुनि उन पार्टीअ खे वधीक वेझो वेंदो आहे जेका पार्टी मर्कज़ में इक़्तिदार में अचण वारी आहे। अॼुकल्ह जी जेके ऐलानात आहिनि कम अज़ कम उन मां इहो ज़रूरु ज़ाहिर थो थिए त पीपुल्स पार्टी जा चांसिस मर्कज़ में बहितर आहे। बदर साहब, नून लीग जी जीअं तव्हां चओ त नून लीग खे ओचितो बलूचिस्तान जे अंदरि ब्रेक लॻी वियो, नून लीग खे अव्हां कीअं था ॾिसो? नवाज़ शरीफ़ जी जेका वतन वापसी थी, नून लीग जा जेके पॉकेट्स आहिनि उन पॉकेट्स में असांखे का वॾी सरगर्मी हिन वक़्त ताईं नज़र नथी अचे पई। नून लीग जे लाइ ज़ाहिर आहे त सेंट्रल पंजाब जे अंदरि PTI जी सूरत में बि हिकिड़ो वॾो चैलेंज आहे। जनरल अव्हां इस्टेब्लिशमेंट सां मामला उन जा कीअं ॾिसो था? उहे अञा सेटल न थिया आहिनि कि किथे किथे उते मुकमल तौर ते ट्रस्ट वारी जेका सूरत हाल आहे उहा अञा बहाल न थी सघी आहे? कीअं ॾिसो था नवाज़ लीग जो जेकॾहिं अव्हां खां तज़ियो वठिजे? जी, मां इहे सम्झां थो त इन में को ट्रस्ट जो खां वधीक मामिलो इहो आहे त तव्हांखे ओतिरी ई लिफ्ट मिली सघे थी या तव्हांखे ओतिरी अॻियां माण्हू सहूलियत ॾेई सघनि था जेतिरी तव्हांजी ताक़त हूंदी पंहिंजी। छाकाणि जो नून लीग पंहिंजे घर में कमज़ोर आहे, तंहिंजे करे नून लीग उहो दावा त नथी करे सघे। तव्हांखे जेकॾहिं सिंधीअ मिसाल हुजे खीसे में नाणो त घुम लाड़ काणो, जेकॾहिं नून लीग वटि पंहिंजो वोट बैंक हुनजो जेकॾहिं डोलड्रम जो शिकार आहे, जो पंहिंजो वोट बैंक अञा क्लियर न आहे त नून लीग खे आख़िर इस्टेब्लिशमेंट बि केतिरो मथे ते खणंदी? इहा बि हिकिड़ी सवाल आहे। ख़ुदि जेको पीपुल्स पार्टी खे प्रायोरिटी मिले थी उनजो जेको मां इहो सम्झां थो त उनजो तालुकात खां वधीक पीपुल्स पार्टी पंहिंजे घर में पंहिंजे स्ट्रांग होल्ड में इंटेक्ट बीठी आहे। जेके असां सवेर जीअं ॻाल्हायोसीं त भई पीपुल्स पार्टी सिंध में काफ़ी मुस्तहकम नज़र अचे थी, पर साॻी शर्त असां नून लीग ते लागू नथा करे सघूं, छाकाणि नून लीग सेंट्रल पंजाब में मुस्तहकम नज़र नथी अचे। जेकॾहिं हुनजो पंहिंजो वोट बैंक न हूंदो त आख़िर जेके मुक़्तदर धुरियूं आहिनि उहे केसि ताईं कंहिंखे जेको आहे उहो बैगेज खे खणी हलंदियूं? मुंहिंजे ख़्याल में वॾे में वॾो जेको रीज़न आहे नून लीग जो खे घटि लिफ्ट मिलण जो रीज़न इहो आहे त नून लीग बैगेज आहे, असेट न आहे। बदर साहब, सिंध जी सूरत हाल ते ॿीहर अचूं था। सिंध जे अंदरि जेको PP मुख़ालिफ़ ग्रैंड अलाइंस आहे GDA, जंहिंमें इम्कान आहिनि त नून लीग बि उनमें शामिल थींदी, JUI जी बि सीट एडजस्टमेंट थी सघे थी पई। उहो ग्रैंड अलाइंस तरफ़ां चयो पियो वियो त हिकिड़े जेको चूंड निशान ते जेको आहे इलेक्शन कॉन्टेस्ट कजे, पर JUI जेका आहे पार्टी आहे उहो पंहिंजो चूंड निशान त कोन छॾींदी। कीअं लॻे थो अव्हांखे त PP मुख़ालिफ़ जेको ग्रैंड अलाइंस ठहंदो उहो अलॻि अलॻि JUI पंहिंजे अलॻि जेको आहे उन चूंड निशान ते चूंड विढ़ंदी ऐं GDA में शामिल जमायतूं जेको आहिनि उन वरी अलॻि उन्हनि जो हूंदो? जी, अलॻि निशान हुजे या गॾियल निशान हुजे, उन खां वधीक जेको अहम मुंहिंजे नज़र में सवाल आहे उहो अमूमन ईअं हूंदो आहे त कुझु डिस्ट्रिक्ट्स काउंट कबा आहिनि त भई फलाणा जेके डिस्ट्रिक्ट्स आहिनि उन में जेको NTPP इतिहाद आहे उहो मिसहैप करे सघे थो। मिसाल जीअं वाहर साहिबान जे हुजण सां घोटकी ऐं साॻे वक़्त में शिकारपुर में हिकिड़ियूं मज़बूत सीटूं ॻणियूं वेंदियूं त भई ही जेके अहिड़ियूं सीटूं आहिनि जेके PP मुख़ालिफ़ खटे ई वेंदो, त उनखे PP कुझु नथी करे। अॼु जी तारीख़ में ॾाढो डिफिकल्ट आहे इहो दावा रखणु त मिसाल लास्ट इलेक्शन में खैरपुर में जेकी फंक्शनल लीग जो यकीनन स्ट्रांग होल्ड इन जे करे आहे जो हेडक्वार्टर बि आहे फंक्शनल लीग जो, उन में फंक्शनल लीग NA जी सीट बि हारे थी वञे, फ़क़ति हिकिड़ी शायदि MPA जी सीट खटण में कामयाबु थिए थी। साॻे वक़्त में सांगड़ में हुन जा के ख़ातिरख़्वाह रिज़ल्ट न हुआ जेतिरा हुजणु खपनि, शायदि हिकिड़ी MNA जी MPA जूं 1-2 सीटूं खणनि था।
साॻे वक़्त में थर में डॉक्टर अरबाब रहीम साहब उहो बि को ख़ासि इलेक्शन में कारकर्दगी न ॾेखारे सघिया। तंहिंजे करे अॼु जी तारीख़ में जेको GDA आहे उहो हिक निशान ते मां नथो सम्झां त JUI पंहिंजो निशान छॾे थी, पर जेकॾहिं हिक निशान ते विढ़नि था या अलॻि निशान ते विढ़नि था, हुननि जो को बि ज़िलो असांखे असां ईअं न दावा करे सघंदासीं त बाबा हा दादूअ में ही खटनि पिया या लाड़काणे में खटनि पिया या जैकबाबाद में या घोटकी या शिकारपुर में, को बि अहिड़ो ज़िलो न आहे जिते तव्हां चई सघो था त ही PP मुखालिफ़ इताद जो स्ट्रांग होल्ड आहे। तंहिं करे हिन वक़्तु पीपुल्स पार्टी जेकी मर्कज़ में बि प्रायोरिटी वठे थी, उनजो रीज़न इहो आहे त आसिफ ज़रदारी कम अज़ कम पीपुल्स पार्टी खे सिंध में मुस्तहकम ज़ाहिर करण में कामयाब थी वियो आहे। बदर साहब, लास्ट क्वेश्चन, पीपल्स पार्टी के अंदर टिकटुनि ते बहरहाल इख्तलाफ मौजूद आहिनि। कुछ अहिड़ा ख़ानदान आहिनि जिन वटि टे टिकटूं हुयूं। मखदूम ख़ानदान, ख़ुर्शीद शाह जो नालो पाण वठी सघूं था त ख़ुर्शीद शाह वटि पाण वटि MNA जी सीट हुई, उनजो फर्ज़ंद या जेको उनजो भाइटियो थिए उन वटि बि सीट हुई। हिन वक़्तु टिकटुनि जे हवाले सां तव्हांजी इंफॉर्मेशन छा आहे? मुख़्तलिफ़ जेके फैमिलीज़ आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके कैंडिडेट आहिनि, उनमें बहरहाल टिकटुनि वारे मामले ते इख़्तिलाफ़ अञा सूदो हल न थी सघिया आहिनि। इहो मुंहिंजे ख़्याल में हर इलेक्शन में थींदो आहे। हर इलेक्शन खां पहिरियों पीपुल्स पार्टी जा जेके टिकट होल्डर या जिन खे टिकट न मिलंदी आहे उहे नाराज़ हूंदा आहिनि, वरी पोइ उहे आस्ते आस्ते सेट थी वेंदा आहिनि। मुंहिंजे ख़्याल में इहो को नॉन स्टार्टर क़िस्म जी स्टोरी आहे। इन जो इहा दम तोड़े वेंदी आहे। इलेक्शन में जीअं ई टिकट्स अलॉट थी वेंदियूं आहिनि त कुझु ई वक़्त खां पोइ शयूं नॉर्मल थींदियूं आहिनि ऐं इलेक्शन जो माहौल जुड़ी पवंदो आहे। तो ये नाराज़गियूं को ख़ासि हा को इलेक्टेबल ख़ुदि माण्हू आहे, पोइ उहो उनखे टिकट नथी मिले ऐं उहो कंहिं ॿी जॻह तां बीहे थो। मिसाल जे कॾहिं भले धारे जा ॿियनि टिकटनि न मिलण ते भले उहे बीही रहनि, पर उहे पीपुल्स पार्टी जा मुखालिफ़ न हूंदा ऐं एवरीबडी नोस त भई उनखे पीपुल्स पार्टी जा जेके वर्कर आहिनि उहे वधीक सपोर्ट कंदा। सो मां नथो सम्झां त उनखे तव्हां चओ त इहो पीपुल्स पार्टी खे को अपसेट थिए थो उनजे अगेंस्ट, न मां नथो सम्झां। ऐं पीपुल्स पार्टी लाइ इहो पीपुल्स पार्टी इनखे शायदि एॾो सीरियस वठंदी बि न आहे। बदर साहब, जीअं अली नवाज़ शाह जो मामिलो हुयो, अली नवाज़ शाह पीपल्स पार्टी जे सीनियर अॻुवाणनि में शामिल हुयो ऐं सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो बि मेंबर हो, पर जॾहिं उनजो मामला जेके आहिनि सेटल न थिया त उन इंडिपेंडेंट तौर ते इलेक्शन कॉन्टेस्ट कई। मोहम्मद ख़ान जोणे जो जेको शाहनवाज़ जोणे जो पुटु आहे, उहो पीपल्स पार्टी खे छॾे GDA उन जॉइन कई आहे। इएं मुख़्तलिफ़ हंधनि ते, जीअं मां जाम महताब ऐं शहरयार शर जी ॻाल्हि कयां थो, जेकॾहिं शहरयार खे टिकट पीपल्स पार्टी जी न मिली त उहो पीपल्स पार्टी में न रहंदो, उहो इलेक्शन कॉन्टेस्ट करे सघे थो। पोइ नून लीग जी सीट तां बि अची सघे थो, इंडिपेंडेंट बि अची सघे थो, या कंहिं ॿी जमायत जो बि अची सघे थो। ईअं कुझु तकनि ते बहरहाल सूरत हाल मौजूदु आहे। जी बिल्कुलु ईअं थी सघे थो। ऐं ॾिसो न, जूणेजन खे हिकिड़ी MNA जी सीट मुंहिंजे ख़्याल में रोशन जूणे जो अवल MNA रहियो। हाणे जेकॾहिं जूणेजन खे बिल्कुलु काई बि सीट नथी मिले त डेफिनेटली हू अगेंस्ट इलेक्शन विड़ी सघंदा, पोइ रिज़ल्ट जेको बि थिए। साॻे ई वक़्त में शहरयार शहर खे मां नथो सम्झां त उनखे छो नथी मिले, उनखे बिल्कुलु मिलंदी, मिलणु खपे, छाकाणि जो हू खटे करे हुन में आयो आहे। पीपुल्स पार्टी जी अमूमन इहा रस्म रही आहे। जीअं इम्तियाज़ शेख जे मामले में बि इहो त इम्तियाज़ शेख खटियल सीट सां जॾहिं अचे थो पीपुल्स पार्टी में, त पोइ पीपुल्स पार्टी वरी उनखे ॿी इलेक्शन में कंटिन्यू थी करे। अमूमन पीपुल्स पार्टी जी इहा रूटीन रही आहे। हाणे शहरयार शहर जे मामले में जेकॾहिं को अलॻि मिसाल क़ाइमु थिए थो त पोइ उहो त उन वक़्तु ई ॾिसी सघिबो। बाक़ी जूणेजन साहब इहो खे बिल्कुलु यकीनन सही आहे त शहरयार जेकॾहिं उनखे टिकट मिले थी त मां सम्झां थो जाम महताब पीपल्स पार्टी में ई रहंदो, छाकाणि पीपल्स पार्टी जो पुराणो हू तमामु उनजी एफिलिएशन रही आहे, उनजो वालिद बि रहियो ऐं हिन वक़्तु उहो सेनेटर बि मौजूदु आहे। त इन सूरत में अवां सम्झो था जाम महताब PP में रहंदो ऐं पंहिंजो जेको उनजो वोट आहे, जिते पॉकेट्स आहे, उहो शहरयार खे वोट बि कराए सघे थो, या अवां सम्झो था त उहो उनजो किरदारु बिल्कुलु ख़ामोश रहंदो? मुंहिंजे ख़्याल में उहो जेकॾहिं अगेंस्ट विढ़े थो त इहो वॾो रिस्क हूंदो हुनजे लाइ, ऐं हू न चाहींदो त हू अगेंस्ट विढ़े ऐं पंहिंजी जेकी सिटिंग जंहिं पोज़ीशन में वेठो आहे उन खे बि कंप्रोमाइज़ करे। मां नथो सम्झां जेकॾहिं शहरयार शहर खे मिले थी त हू, हा ईअं ज़रूरु हूंदो त ख़ामोश वेही रहंदो,
ऐं उन में पार्टिसिपेट न कंदो, पंहिंजनि वोटर्स सां ज़रूरु राब्ते में रहिबो आहे। छाकाणि जो जेकॾहिं तव्हां पंहिंजनि वोटर सां राब्ते में नथा रहो कंहिं बि इलेक्शन में, त पोइ उहे कंहिं ॿिए जा वोटर थी वेंदा। इन करे इहो हिकिड़ी टेक्निक हूंदी आहे त तव्हां पंहिंजनि माण्हुनि सां राब्ते में रहंदा आहियो, पोइ उनखे जाॾे बि वोट करायो। महिरबानी बदर समय जो साहब। नाज़रीन, हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील सुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह।